वेलकम बैक वियर्स, वेलकम बैक टू शो में तव्हां ख़ुशामदी भली कार। अॼु कचहरी कंदासीं, हाल वाल कंदासीं। हिकिड़ो ॾाढो सुठो लॻो जॾहिं एंकर या होस्ट गॾु हूंदा तव्हां ॾाढा कंफर्ट हूंदा, ईज़ी हूंदा। सो डू कॉल अस, नंबर आहे 021353888202 ते कॉल करे यू कैन सेंड अस द मैसेज ऑन सोशल मीडिया 7 to 9 विद मज़र सेडार पेज ते मोकिले सघो था। ऐं का फरमाइश करणी आहे बाग खां, त बाग खां फरमाइश बि करे सघो था, या बाग चऊं त बाग कॉल्स वग़ैरह वठे, शो कंडक्ट करे। कॾहिं कॾहिं ॿियनि जो कमु कबो आहे, करणु घुरिजे, ॿिया त कमु न कंदी, पर इहो ई कमु करे। तव्हां सां ॻाल्हायां थी, शो सो हाउ इज़ द थिंग्स, मतलब कहिड़ा कहिड़ा प्रोजेक्ट्स अचनि पिया, या कुझु तव्हां ॻाईंदो पियो, मूड आहे तव्हांजो? हींअर हुननि तालिबुल मुना जी कोई फरमाइश कई त ओतिरो ईंदो आहे जेतिरो हुननि मूंखे चयो, पोइ दिलि ख़ुशि करणु घुरिजे। बिल्कुलु करणु घुरिजे। ओके, शुगर खान साहब। तो दिलड़ी यार दुतारी पोयर कान कई तो वारी पो दिलड़ी, आई डोंट नो, सॉरी मां विसरी हूं हिकु दफ़ो या त मतिलबु सिंगिंग तव्हांखे अची वेंदियूं शयूं, जीअं ग्रामर आहे सिंगिंग जो, ग्रामर जो सिंगिंग जो ग्रामर हूंदो न, ऑब्वियसली हाउ डिफिकल्ट इट इज़। शुरू में तव्हां नवां आया आहियो, हाणे तमामु घणो उतार चढ़ाव ऐं इन्हनि शयुनि खे इलाही ॾिसणो पवंदो आहे। त जंहिंमहिल तव्हां शुरू में एक्सपेक्टेशंस हूंदियूं, जीअं त यार माना सिंगर थियणो आहे, पोइ जिन प्रैक्टिकल थिया, केतिरो फ़र्क़ु महसूसु? शुरू में त मूंखे मतिलबु इलाही ईज़ी लॻंदो, हा बिल्कुलु पीस ऑफ पेपर लॻंदो, ॾाढो ईज़ी लॻंदो। पर हाणे मां सम्झां थी हिन शयुनि खे, जेतिरो जेतिरो तव्हां सिखंदा आहियो ओतिरो ओतिरो तव्हांखे ॾुखियो लॻंदो आहे, ऐं जॾहिं तव्हांखे ॾुखियो लॻंदो आहे त उहो तव्हां लाइ चैलेंज थी वेंदो आहे, ऐं हुन चैलेंज खे तव्हांखे पूरो करिणो आहे। इहा हक़ीक़त आहे, सही। त पोइ तव्हांजा हाणे माशाल्लाह बाग जा कुझु हाणे इंशाल्लाह 14 फेब ते ऐं हिननि इंशाल्लाह सॉन्ग आहे, ॾाढो सुठो गानो आहे तव्हांजो माशाल्लाह। अल्लाह ब्लेस। शाइरी आहे मद्दू मोहसिन जी, ऐं उन्हनि जो बि फर्स्ट ई सॉन्ग आहे। सर एॾो ॾिघो गानो ठाहियो छो? 3 अंतरा आहिनि सर, मां ॿुधो, ख़ुदा खे मञो लाजर साहब, हीअ सफ़ा माना तव्हां त नेक्स्ट लेवल करे छॾी। ऐं जंहिं महिल ॿुधो गानो, मां यार आख़िरी अंतरो त कटियो, एॾो ॾिघो न न आउं जॾहिं ॿुधो मां त मुंहिंजो इरादो इहो ई हो त मां हिनखे 3-4 मिंट 6-7 मिंट कोई ॿुधे ई कोन थो। एतिरो सुठो ॻायो आहे, माण्हू ज़रूरु ॿुधंदा इंशाल्लाह। ईअं हुजे, अलाह करे ईअं थिए। सो बहरहाल सुठी ॻाल्हि आहे, त ॾिघा गाना न ॻायो, घटि ॻायो अॼुकल्ह गाना प्लीज़। So how's your life, how's everything, how's life is perfect, alhamdulillah, तमाम सुठी पई गुज़रे। ऐं चवंदा आहिनि न त इंसान जॾहिं नेगेटिव वाइब्स खां हटी पॉजिटिव सोच जी तरफ़ ईंदो आहे त ऑटोमेटिकली तव्हांजी ज़िंदगी। Even I can ask you so many questions, but I don't want to give you a tough time. I don't want to ask about. Give me tough time. No, I'm not going to tough time. But what is the negative? Why you are discussing about negative? What was the negative in your life? I'm not just talking about me, but all over तव्हां ॾिसो माण्हू अॼुकल्ह केॾो परेशान हूंदा आहिनि, नंढी नंढी ॻाल्हि ते जेको आहे एतिरो तूफ़ान खड़ो करे छॾींदा आहिनि। त मां सम्झंदी आहियां त जेकॾहिं तव्हां पॉज़िटिव रहंदव त तव्हांजी ज़िंदगी सुकून में रहंदी, ऐं जेकॾहिं तव्हां नेगेटिव हूंदव त तव्हां परेशान हूंदव। हाउ टू फाइट दैट सिचुएशन, मतलब सिचुएशन का फाइट कीअं करिए, यू नो द थॉट्स कैन स्टॉप इमेजिनिंग थिंग्स, स्टॉप थिंकिंग अ लॉट। तव्हां जॾहिं पंहिंजे थॉट्स ते तव्हां आर यू ड्रे ड्रीमर? Yes, I am a daydreamer also. I am. Angelina Jolie is a daydreamer. She believes in a daydreaming. She is a daydreamer. So we always think about, we are overthinking kind of person. But now I realize कि मां sometimes सोचंदो आहियां यार why would I, मतलब मां परेशान छो थियां, मुंहिंजे हथ में आहे छा, मां छा थो करे सघां। ऑलवेज माण्हू पीस अल्लाह जे छॾे इंसान, हा, ऐं पीसफुल हुजो। ऐं इहा ॻाल्हि खे मां नेक्स्ट कंदुमि, तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि लॻियो, इहा मज़ाक जोक अपार्ट फ्रॉम जोक। त जेको तव्हां ॻाल्हि कई न, त पॉज़िटिव जेतिरो वाइब वठण जो जेको मज़ो आहे न, त शयूं पॉज़िटिव थींदियूं तव्हां। ऐं जेको तव्हां नेगेटिव सोचंदो सॼो थिंक अबाउट नेगेटिव, इन लाइ खोड़ सारी शयूं इग्नोर कंदा वञो। दैट्स द की ऑफ द सक्सेस। सुकून अगर वठण चाहियो था त पॉज़िटिव रहो। सो दैट्स द रीज़न बिकॉज़ यू आर अ पॉज़िटिव पर्सन। यस, आई एम ट्राइंग टू बी पॉज़िटिव। तव्हां सां गॾु बि जॾहिं वेठा हूंदा आहियो त पॉज़िटिविटी तव्हां फैलाईंदा आहियो, एंड दैट्स अ गुड थिंग। ऐं सो वेल आई डोंट वेल मुझे फ्रेम कैच न करे सघियो न, सार यू आर टू लेट। सो वेल यार, खोड़ सारी हिकिड़ी न कुझु कंफर्ट ज़ोन हूंदो आहे। ऐं सच में मां दिलि सां चवां थो, तव्हां ॾाढा सुठा इंसान आहियो, ॾाढा कूल आहियो, मतिलबु ॾाढा मतिलबु माना इलाही माण्हू विल स्मिथ जी मूवी हुई आई एम लेजेंड, उन में हिकिड़ो डायलॉग हुयो त फ्यू पीपल सरप्राइज़ मी, त उन मतिलबु इहो हूंदो आहे मूंखे कुझु माण्हू सरप्राइज़ कयो, यू आर वन ऑफ देम। थैंक यू सो मच, एंड यू आर वन ऑफ देम टू। थैंक यू सो मच सर, सो नाइस। आप खे बि तारीफ़ ई कंदा, पीपल गेट जेलस। हाउ अबाउट द शोबिज़ में, लेट्स टॉक अबाउट द स्पेसिफिक शोबिज़, गॉसिप थोरो करणु घुरिजे, थोरो न्यूज़ विझणु घुरिजे। सम टाइम ॾाढो मज़ो ईंदो आहे गिला ॿुधण में, मज़ो ईंदो आहे तव्हांखे? तमामु, हा न। त सो कीअं पियो लॻे तव्हांखे? अच्छा, मां नेचुरली मां तव्हांखे पंहिंजी नेचर ॿुधायां मज़र, मां इलाही ख़ामोश तबियत जी आहियां। मुंहिंजी सिस्टर्स वी आर माशाल्लाह 6 सिस्टर्स, 1 ब्रदर, ऐं मां इलाही ख़ामोश तबियत जी आहियां। मां घर में बिल्कुलु न ॻाल्हाईंदी आहियां। मां जॾहिं हिते शो करे घर वेंदी आहियां, मुंहिंजी भेणूं सभु मूंखे ॾिसंदियूं आहिनि
तूं ॻाल्हायो छा आहे, तूं शो कीअं कयो आहे, तूं त कुझु ॻाल्हाईंदी न आहे. आई डोंट नो, जॾहिं कैमरा मुंहिंजे अॻियां ईंदो आहे आई स्टार्ट. हाँ कैमरा भले ही हुजे भले मोबाइल जो कैमरा हुजे, शी इज डूइंग सो मच फन. एग्जैक्टली है न? जी. सॉरी, तव्हां कुझु पुछो पिया. न जेको तव्हां ॻाल्हि कयो पिया मां सरप्राइज़ आहे यार, तव्हां घर में कीअं न ॻाल्हाईंदा अथव, हाउ कम्स ट्रू. बट यू व्हेन द कैमरा टर्न ऑन शी इज मेकिंग सो मच स्नैप्स एंड यू नो स्नैपचैट ते द बाबा डू स्नैप्स, मां यू नो. सोशल मीडिया में कंहिं में बि न आहियां, सिर्फ़ु स्नैपचैट. This is why Snapchat is a very good thing, ना, मतलब very safe and secure, you know. बिल्कुल. It's very good application. Thank you so much Snapchat. जे create कई ना, I would love to use. Whenever I talk to someone, I said, are you on a Snapchat? Please talk to me over there. I don't talk on Instagram. Exactly. उनमें त इहो बि हूंदो आहे न, मैसेज वग़ैरह बि सेव न थींदा आहिनि. न थींदा, ऐं सुठी ॻाल्हि गुड थिंग. आहे. No सबूत, no कगा ॻाल्हि न. बिल्कुलु ईअं ई आहे. So ॿियो ॿुधायो, how is the other things and कैरियर खे परसू कीअं कजे, बीइंग अ गर्ल का जेकॾहिं छोकिरी आहे कैरियर खे परसू करणु चाहे थी, रियल कैरियर ओरिएंटेड आहे ऐं कुझु करणु चाहे थी पंहिंजी फील्ड में, त व्हाट डू यू थिंक, मतिलबु तव्हां. ॾिसो, इलाही छोकिरियुनि जो कॉन्फिडेंट इन करे घटि थी वेंदो आहे छो जो उन्हनि खे ॿिया माण्हू डीमोटिवेट कंदा आहिनि. त तव्हां हिन फील्ड में वेंदो त हे फील्ड सही न आहे, तव्हां हिन में वेंदो त हे तव्हांजे लाइ सही न आहे. तव्हां सॼो जेको डिपेंड थींदो आहे न, उहो तव्हांजे मथां डिपेंड थींदो आहे. तव्हां पाण कीअं आहियो, तव्हां पाण मज़बूत आहियो, कॉन्फिडेंट आहियो, कंहिंजी हिमत न आहे हूंदी कुझु. हाउ अबाउट की कुझु खोड़ सारा माण्हू जेके असां वटि अक्सर खोड़ सारा माण्हू आहिनि जेके हरू भरू जेको आहे असां वटि हिकिड़ो अलमी जो आहे प्रॉब्लम आहे त असांखे पंहिंजे कम खां वधीक ॿिए जे कम जी ख़बर हूंदी आहे. अहिड़े क़िस्म जा माण्हू खोड़ सारा मिलंदा आहिनि, पंहिंजे कम जी ख़बर न, ॿिए जी कम जी ख़बर आहे. छो जो उहे पंहिंजूं कमियूं न ॾिसंदा आहिनि, उहे पंहिंजूं कमियूं ॿियनि में तलाश कंदा आहिनि. त इहा हक़ीक़त आहे. ॾाढो ॿिया कम जी ॻाल्हि हो, कम ॿियनि जो. हिकिड़ी कॉल. जी अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. हक़ मौजूद मालिक. साईं सदा मौजूद, ख़ुशि आहियो. ठीकु. दैट इज़ योर निकनेम यार, मूंखे निकनेम ॾाढो वणंदो आहे, तव्हां ॾींदा हमेशह मालिक मालिक चवंदा आहियो. थैंक यू मालिक. साईं बिस्मिल्लाह, मालिक आबाद करे पंचन पाक. आमीन सर. थैंक यू. परवेज़ अली शानी ॻाल्हायां पियो शांति नगर खां. सर शानी साहब छा हाल वाला, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे, छा चवणु चाहींदो सर? बाजी बाखा ख़ुशि आहे, सभु ख़ैर लॻो पियो आहे. बिल्कुलु अदा, तव्हांजी दुआऊं आहिनि, तव्हांजे घर में सभु ठीकु आहिनि? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. मां तव्हांखे हिकिड़ो थोरो कलाम में ॿुधायां थो. हक़ मौजूद. वाह 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 वाह. हक़ तुंहिंजे करे ओ सोहणल साईं दिल मुंहिंजी दीवानी, आगली तूं जानी, आगली तूं जानी. तुंहिंजे करे ओ तुंहिंजे करे यादि करियां तो तोखे सोना निरखन मारे, यादि करियां तो तोखे सोना निरखन मारे. नाम खुदा जे ढोलण साईं मोड़ो वञ तूं ॾेखारे. सदा रहे आबाद हमेशा तुंहिंजी यार जवानी, आगली तूं जानी, आगली तूं जानी. तोखां सिवा तोखां सिवा ओ सोहणल साईं दिल. वाह. वेल थैंक यू सो मच. कॉल ड्रॉप सर, ॿी कॉल आहे छा? अच्छा वेल थैंक यू. वेरी नाइस वेरी नाइस. सो बाक़ी माण्हुनि में ॾाढो शौक़ु आहे जेको. अच्छा पोइ कैरियर जे हवाले खां तव्हां छा चओ त मतिलबु उहो माण्हू उन्हनि खे डिमोटिवेट न कंदा, इट्स सेल्फ माण्हू पाण सोचंदो न हुन में लाइफ कंहिं बि शइ में तव्हां वञो त स्ट्रगल त आहे, हिकिड़ो प्रोसेस त आहे न. जीअं तव्हां सिंगिंग जी ॻाल्हि कई त मां पहिरियों इलाही ईज़ी सम्झंदी आहियां, पोइ सम्झ में आयो त हिन लाइ केतिरियूं शयूं. त स्पेशली वुमन एम्पावरमेंट में या खोड़ सारी छोकिरियूं आहिनि, नौजवान छोकिरियूं जेके कुझु करणु थियूं चाहिनि ज़िंदगी में, उन लाइ तव्हां छा चवणु चाहींदो? व्हाट डू यू वांट टू से देयर? उन्हनि जे लाइ इहो ई आहे त कॾहिं बि कंहिंजी बि ॻाल्हि तव्हां न ॿुधो, हिकिड़े कन मां ॿुधो ॿिए मां कढी छॾियो, ऐं एतिरा कॉन्फिडेंट रहो तव्हां पंहिंजे कम में त तव्हांखे केरु किराइण बि चाहे त न किराए सघे. अच्छा बाक़ी माना अक्सर छोकिरियुनि में जेलसी जो प्रॉब्लम बि घणो थींदो आहे न, मतिलबु तव्हां खां थींदो आहे कॾहिं प्रॉब्लम? मां न सड़ंदी आहियां कंहिंखां बि न, अल्हम्दुलिल्लाह. असां मोलाई माण्हू आहियूं, असां सूफ़ी माण्हू आहियूं, असां कॾहिं बि न कॾहिं किथे को प्रॉब्लम न थींदो आहे? कपिड़ा वपड़ा पाता या हुन कुझु चयो, कॾहिं तव्हां जेके गिला कई, कॾहिं पकतो करे कंहिं गिला कंदे कॾहिं साम्हूं अची वियो पकड़ियो? हा इलाही दफ़ो थियो. यार वॾो मज़ेदार सीन हूंदो आहे, यार मज़ेदार सीन हूंदो आहे. कुझु चवंदी न आहियां, मां खिलंदी आहियां छो जो जेलसी ऐं ग़लति ॻाल्हियूं माण्हू तॾहिं कंदो जॾहिं अॻिले खे कॉम्प्लेक्स हूंदो आहे. त पोइ मूंखे त हिन ॻाल्हि में ख़ुशी थींदी आहे त माण्हू खे कॉम्प्लेक्स आहे. तव्हां कॾहिं इतफ़ाक़ न मूंसां हिकिड़ो इतफ़ाक़ थियो, हिकिड़ो माण्हू मुंहिंजी गिला पियो करे ऐं पोइ बीठो हुउसि, माना अची वियसि. मां चयो ॿ चारि शयूं ॿी बि चयो यार, हुनजी शक्ल त न बिल्कुलु उहो त वरी मुंहिंजो हीअं मतिलबु हीअं आहे, इट्स ओके फाइन. मूंसां बि इलाही दफ़ो थियो आहे, मां स्माइल कंदी आहियां, मां कुझु न चवंदी आहियां. अच्छा वेरी मुंहिंजी स्माइल ई काफ़ी आहे. कावड़ वारी? हा जी स्टार प्लस वारी. इन करे मां स्टार्टिंग में मां इलाही ॾुख कंदी हुयमि, दिलि में रखंदी हुयमि ॻाल्हियूं. पोइ मुंहिंजे बाबा चयो
बेटा ज़रूरत न आहे कंहिंजी बि ॻाल्हियुनि खे दिलि में रखण जी Then who- जॾहिं तव्हां पाण तव्हांखे ख़बर आहे तव्हां कहिड़ा आहियो तव्हां मज़बूत आहियो त माण्हू जेको बि चवनि माण्हुनि जो कमु आहे लोगों का काम है कहना लोग तो लोग तो कहेंगे इहो आख़िर ताईं चवंदा अॼु मां हिकिड़ो न अॼु हिकिड़ी अंदरि सोचां पियो लता मंगेशकर जी जेको आहे डेफिनेट लेजेंड हुयो जेके गुज़ारे वई उन हिकिड़ो क्लिप पियो ॾिसां इंटरव्यू त इफ यू आर रीबॉर्न देन व्हाट वुड यू लाइक टू बी जेके ॿीहर जनम थिए त तव्हां छा थी अचणु चाहिंदो यू नो व्हाट लता जी सेड शी सेड दैट कि मां लता थी न अचणु चाहियां माना चए माण्हुनि खे ख़बर न मूंसां लता सां केतिरा प्रॉब्लम हूंदा मां इहो सोचां पियो त असांजे नज़र में लता जी वटि दुनिया जो फेम हूंदो पैसो हूंदो सभु कुझु शी हैज़ एवरीथिंग बट लता जा मैडम जो वर्ड हुया त मां लता थी अचणु न चाहींदमि जेकॾहिं थिए थो बट फर्स्ट ऑफ ऑल शी डोंट बिलीव ऑन दैट बट हुनजो जेके थियणु चाहींदी त मां लता थी न अचणु चाहियां त आई बिलीव कि यार जेको ॾिसण में ईंदो आहे माण्हू ईअं न आहे इनसाइड लाइ छा आहे सो यू नो यू नेवर नो कि व्हाट्स गोइंग ऑन हर कंहिंजी ज़िंदगी में इलाही सारी तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि त माण्हुनि खे इहो सोचणु घुरिजे कंहिंजी दिलि दुखाइण खां पहिरियां कंहिंखे कुझु ग़लति चवण खां पहिरियां एटलीस्ट इहो सोचणु घुरिजे त अॻिले माण्हुनि जी ज़िंदगी में छा पियो बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे या हमेशह माण्हू ख़्यालु माण्हू न कंदा आहिनि यार प्लीज़ यू नो असां वटि कुझु इंसिडेंट्स थिया आहिनि अहिड़ा खोड़ सारा माण्हू जॾहिं पंहिंजा विछड़ी था वञनि जेके इट्स सेल्फ 100% जेको पंहिंजो थो विछड़ी वञे न तव्हांजो पोइ तव्हांखे अहसासु थिए थो देन आई रियलाइज़ कि यार कोशिशि कयो माण्हुनि सां माण्हुनि खे प्लीज़ न हर्ट न कयो माण्हुनि सां न जेतिरो ज़िंदगीअ में जेको बेस्ट मज़ो ॾींदी आहे न मूंखे पाण खे जेका मज़ो ॾींदी आहे उहा कॾहिं कंहिंजी तव्हां कंहिंजी हेल्प था कयो कहिड़े बि फॉर्म में हुजे कंहिंखे सुठो गाइड कयो था कंहिंखे नेगेटिव न आहियो कंहिंजे लाइ कंहिंखे पॉज़िटिव रिप्लाई था कयो स्माइल था ॾियो त यार ज़िंदगी ते को भरोसो न आहे यू नेवर नो कि तव्हां कॾहिं आयो न आयो कॾहिं हलिया वञो ऑलवेज़ माण्हुनि सां पॉज़िटिव रहो माण्हुनि सां प्यार कयो मोहबत सां स्प्रेड कयो अच्छा वेल हू इज़ मतिलबु इंस्पिरेशन कहिड़ी रही आहे तव्हांजी या मोटिवेशन तव्हां जॾहिं लाइफ में अप्स एंड डाउन ईंदा आहिनि न जी त कंहिंखे ॾिसंदा सभिनी खां पहिरियों त मुंहिंजा अम्मी बाबा मुंहिंजी इंस्पिरेशन आहिनि दे आर वेरी लाइक पॉज़िटिव एंड इलाही सपोर्टिव आहिनि सेकेंडली अगरि तव्हां म्यूज़िक जे हवाले सां मूंखां पुछो त मैडम आपदा परवीन मुंहिंजी इंस्पिरेशन आहे ऑब्वियसली आई कैन नेवर रीच टू हर बट आई कैन लाइक ट्राई माई लेवल बेस्ट कि मां थोरो घणो त बहितर त रिस्पॉन्स चाहूं त कम्युनिकेशन तव्हांजी छा हूंदी आहे माना एक्चुअली व्हाट डू यू कम्युनिकेट माना आई जस्ट वांट टू नो जीअं मां ॻाल्हायां थो मैडम आपदा परवीन उहे मतिलबु इलाही मोलाई इंसान आहे उन्हनि सां गॾु तव्हां वेठा हुजो यू डोंट हैव टू टॉक यू जस्ट लुक एट हर ऐं मतिलबु उन्हनि जे हिकिड़े हिकिड़े लफ़्ज़ में इलाही कुझु सिखण लाइ मिलंदो आहे त इलाही सुठी कचहरी हमेशह रहंदी आहे उहो पाण हिकिड़ी पंहिंजे पाण में हिकिड़ी शख़्सियत अच्छा मतिलबु तव्हां मैडम सां बि आहियो इंटरकनेक्ट आहियो वुड यू थिंक कि जेकॾहिं असां हर माण्हू हिकिड़ो प्रोसेस सां गुज़रे थो हर कंहिंखे माण्हू खे ज़िंदगी में को न को ड्रीम डेस्टिनेशन हूंदी आहे त वुड यू थिंक कि तव्हांजी ड्रीम डेस्टिनेशन कहिड़ी आहे ऐं जे आहे त जेकॾहिं मैडम सां बि क्लोज़ रहियो त तव्हांखे छा थो लॻे त मैडम छाजे करे एतिरी सक्सेसफुल आहे ॾाढो ॾुखियो सुवालु आहे इहो उन्हनि जी हिकु त पहिरियां त महिनत आहे ऐं मूंखे अॼु बि यादि आहे मुंहिंजा नाना अम्मी खे ॿुधाईंदा हुया अम्मी मूंखे ॿुधायो त आपदा परवीन जो जेके हस्बैंड हुया उहे उन्हनि जो इलाही वॾो किरदारु हुयो आपदा परवीन खे ठाहिण में ऐं जॾहिं उन्हनि खे मतिलबु इलाही सख़्ती सां उन्हनि खे रियाज़ कराईंदा डेली ऐं उन्हनि खे वॉशरूम वञण जी इजाज़त न हूंदी हुई इलाही सख़्ती सां ॾिसो तॾहिं त एतिरो अॼु नालो आहे उन्हनि जो ऐं हिकिड़ो ईअं थियो जॾहिं उन्हनि जा लास्ट डेज़ हुया उनजे हस्बैंड जा हॉस्पिटलाइज़ड हुया त उते मैडम आपदा परवीन खे हुननि चयो त मुंहिंजी वाइफ खे घुरायो डॉक्टर्स खां उहो इलाजु न पिया कराइनि पोइ हुननि जॾहिं पंहिंजी वाइफ खे घुरायो हुननि चयो त तूं हिते वेही ॻाए मां पोइ सही थींदमि मूंखे डॉक्टर सही नथा करे सघनि हाणे ॿुधो मां सचल जो ॾाढो मां मुंहिंजो सचल सरमस जे किताब में लिखियलु आहे त सचल सरमस हिकु बीमार हुयो शायदि मां तव्हांखे में किसो शेयर कयो आहे एग्ज़ैक्ट आई डोंट मां तव्हां कयो न कयो सचल साईं बीमार हुया त सचल साईं चयो त मूंखे राग रंग जो बंदोबस्तु कयो ठीकु न पियो थियो हुन छा चयो राग रंग जो बंदोबस्तु कयो जॾहिं उहो हिकिड़ी ॻाइणी हुई मां उहो सभु डिटेल मां पढ़ियो आहे पाण उहो त उहा लाड़काणे जो ते वक़्तु दरिया हूंदो पोइ माण्हू ॿेड़ियुनि ते सफ़र करे वेंदा हुया पोइ उन्हनि खे न्यापो ॾिनो हिकिड़ी माई खे त उहा जॾहिं माई सचल साईं मथे माड़ी ते रहंदो हुयो जॾहिं उहो हिन में आगुर में पहुती त सचल साईं मथे चयो अची असांजा तबीब सो दैट इज़ यू नो मतिलबु माना आई कांट माना एक्सप्लेन कोन थो करे सघां छा लिखियलु आहे हिन में उहो सॼो कंप्लीट डिटेल आहे मां सॼो पढ़ियो आहे त यू नो माण्हू कॾहिं कंहिंजे लाइ तबीब थींदो आहे मतिलबु अची असांजा तबीब त ही वॉज़ ओके ही वॉज़ फाइन तॾहिं चवंदा आहिनि न मौसीक़ी रोज़ ग़िज़ा आहे बिल्कुलु तॾहिं जेको आहे ज़िंदगी अॼुकल्ह जी म्यूज़िक खे कीअं पाए ॾिसो द वे माण्हू शयूं कनि पिया ॻाइनि पिया अगरि तव्हां टेम्पररी म्यूज़िक जे बारे में पुछो था व्हाट इट आई एम नॉट सेइंग दैट इज टेम्पररी म्यूज़िक ओवरऑल जेको हले पियो टेम्पररी म्यूज़िक जेके बि तव्हांजो सिंधी म्यूज़िक जी ॻाल्हि थो कयां मां स्पेशली सिंधी म्यूज़िक में इलाही सुठो कमु बि हले पियो ऐं
कुझु ख़राबु कमु बि हले पियो जेको कुझु घणो ख़राबु कमु पियो हले, इलाही घणो ख़राबु कमु हा ईअं चई सघो था आई एम सेइंग इट अगेन वेरी स्ट्रेट फेस। कमी नॉलेज जी आहे, कमी right, शाइरी education जी जी आहे, शाइरी खोड़ सारी आहे। असां वटि असांजा पुराणा जेके पोइट गुज़रिया आहिनि, लेजेंड शेख हयाज़ ऐं ताजुल बेवस, शमशेरुल हैदरी, खोड़ सारा अहिड़ा असांजा पोइट आहिनि जंहिंजा गाना तव्हां अॼु बि खणी ॿुधो त तव्हांजो दिलि कंदो आहे बार बार ॿुधो। त जेकॾहिं इन्हनि शख़्सियतुनि ते कमु थिए त पोइ मौसीक़ी ये वाह जी ॻाल्हि कई, हेड्स ऑफ यू। सो वेल इन ते बाक़ी कमु करण जो हिकिड़ो गानो प्ले कंदा, गाने खां पोइ कचहरी कंदा ने। वी नीड टू फोकस असांजा जेके लेजेंडरी पोइट्स आहिनि, जेकॾहिं असां जनरली शेख हयाज़ साहब आहे, उस्ताद बुखारी आहे, शमशेरुल हैदरी आहे, सचल सरमस्त आहे, सामी आहे, शाह भिड़ाई रहमतुल्लाह सरके आहे, ॿियो अलाए केतिरा ताजुल बेवस, वी हैव सो मेनी पोइट्स जेके उन्हनि खे ॻाइजे त उन वॾो कुझु थी सघे, सोसाइटी में चेंज अची सघे थो। सो हिकिड़ो गानो प्ले कंदासीं, काॾे न वञो, रहिजो सां गॾु। Hello everyone, this is your host and host Mazhar Sethar and welcome to 7 to 9 with Mazhar Sethar में तव्हांखे वेलकम चऊं था, भलीकार चऊं था। उम्मीद ठीकु हूंदा, ख़ुशि हूंदा, मज़े में हूंदा ऐं हमेशह इहा ई ख़्वाहिश हूंदी आहे तव्हां जिते हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं हर छंछरु ऐं आचरे तव्हां मूंसां गॾु हूंदा ऐं 2 कलाक ऐं दिली कोशिशि हूंदी आहे 2 कलाक अहिड़ी कचहरी कजे, तव्हां सां फन कजे, मस्ती मज़ाक कजे। जे तव्हां आई अंडरस्टैंड कि हर माण्हू खे टेंशन, स्ट्रेस, प्रॉब्लम्स हूंदा आहिनि, जो 2 कलाक जेके टीवी ते वियो त कुझु कोशिशि कंदो आहे, एफर्ट कंदो आहे तव्हांजे चहिरे ते मुस्कुराहट अची वञे, हिकु कचहरी थी हाल वाल करे। कल्ह असां सां गज़ल सिद्दीकी गॾु हुई, जेको ॾाढो तमामु बहितरीनु शो थियो ऐं जेको आहे ॾाढो मज़ेदार क़िस्म शी वॉज़। यार माना कुझु न कुझु लर्निंग ज़रूरु थींदी आहे, कुझु न कुझु लेसन ज़रूरु मिलंदो आहे हुनजी लाइफ में। एॾा वॾा माण्हू, एॾा वॾा आर्टिस्ट, एॾा डाउन टू अर्थ, एॾा स्वीट, एॾा काइंड, एॾा नॉलेजेबल माण्हू ऐं हमेशा उन्हनि जो वाइब जेको ॾाढो पॉज़िटिव। माना जिते कचहरी कनि हाल वाल तव्हांखे अंडरस्टैंड, दे बिलीव यू, दे ट्रस्ट यू, वट एवर यू से दे आर से ओके यू आर राइट, दैट इज़ अमेजिंग। सो कोशिशि कंदा कयो की को सक्सेसफुल माण्हू जेके तव्हां सां कचहरी करे थो या तव्हां सां गॾु अचे थो या तव्हां सां ॻाल्हाए थो, त उन मां कुझु न कुझु ज़रूरु नोट कंदा कयो त इन जी जेका जर्नी में अहिड़ी कहिड़ी ख़ासियत ॻाल्हि आहे, कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे जंहिंजे करे हू सक्सेसफुल आहे। त आई ऑलवेज़ बिलीव, ज़िंदगी 2 टे शयूं बिलीव कंदो आहियां मां, त दुनिया में ग़लति माण्हू बि का सही ॻाल्हि करे सघे थो ऐं सही माण्हू बि का ग़लति ॻाल्हि करे सघे थो। त ज़िंदगी में किथां का सुठी ॻाल्हि मिले ज़रूरु पिकअप कजो। सो अॼु बि ईअं कचहरी कंदासीं, हाल वाल कंदासीं ऐं अॼु बि गज़ल ई हिकिड़ी शो आहे। सो अॼु कोइंसिडेंस आहे, शी इज़ अ वेरी ट्रूली टैलेंटेड and she belongs to a very good family and she is very educated and one of my most favorite and मुंहिंजी फेवरेट आहे। मां हमेशह हुनखे लाइक कंदो आहियां द वे शी इज़ ऐं ॾाढी मतिलबु हिकिड़ो पढ़ियल लिखियल माण्हू जीअं साउंड कंदो आहे ऐं ॾाढो हिकिड़ो तमीज़ सां ॻाल्हाइण वारो। सो ऑलवेज़ ॾाढी रेस्पेक्टेबल ऐं तमामु सुठी सिंगर आहे। शी इज़ डूइंग शोज़ एंड शी हैज़ डन सो मेनी शोज़, लाइव मॉर्निंग शोज़ कया आहिनि हुन एंड करंटली शी इज़ डूइंग अ शो ऑन अ कशिश TV। ॾाढो सुठो शो कंडक्ट पियो करे एंड बेसिकली शी इज़ अ सिंगर बट हाणे होस्टिंग बि करे पई, बट शी इज़ अ वेरी गुड सिंगर ऐं मां हमेशा उनजी जेका सोर्स ऑफ इंस्पिरेशन रही आहे ऐं सॼे सिंध जी पर सॼे पाकिस्तान जी पर इंटरनेशनल सोर्स ऑफ इंस्पिरेशन मैडम आबदा परवीन जंहिंसां गॾु हुजे त तव्हां सम्झो त हुनजो छा हिकिड़ो आउटकम हूंदो, छा शयूं हूंदो, छा अंडरस्टैंडिंग हूंदी। सो वजह सां तमामु लाइक शी इज़ लाइक फैमिली, कशिश जी फैमिली मेंबर आहे। बाग गॾु आहे, बाग गज़ल हुन कचहरी कंदासीं हाल बाग कहिड़ा गाना ख़ुशि आहियो? ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु। पहिरियां त थैंक यू सो मच फॉर हैविंग मी हियर ऐं ॿी ॻाल्हि इहा त तव्हां मुंहिंजी एतिरी तारीफ़ करे मूंखे शर्मिंदा न कयो, थैंक यू सो मच। ऐं तव्हां भले उहा ई ॻाल्हि आहे न, भले वो वादा पूरा न कयो पोइ बि ख़ैर आहे, का ॻाल्हि न आहे, बट आई एम ऑलवेज ट्राइंग टू न जो वादा किया है वो निभाना पड़ेगा, तो इंशाल्लाह पूरा वादा थींदा। ऐं मां ऑडियंस खे इहो बि ॿुधाइणु चाहियां थी त मज़हर सेठार पाण हिकिड़ो सुठो इंसानु आहे ऐं यंग जेका जनरेशन आहे या जेके न्यू कमर्स आहिनि उन्हनि खे इलाही सपोर्ट कंदो आहे। मुंहिंजी बि सपोर्ट इलाही मज़र कई आहे ऐं तमामु सुठो इंसानु आहे। हाणे कचहरी वधीक सर कचहरी बाग खे कॾहिं ख़ान साहब सां गॾु वेठा आहियूं, ख़ान साहब जी कचहरी मां बाग खे अक्सर ख़ान साहब बि चवंदो आहे। सो ॻाइणु, हारमोनियम, अच्छा हारमोनियम बि तव्हां प्ले कंदा आहियो? न थोरो घणो नोटेशंस कंदी आहियां जी। नो हाउ थोरी घणी आहे। अच्छा वंडरफुल। अच्छा तव्हांजो मेडम सां सुठो रिलेशन आहे, रिसेंटली का पोस्ट ॾिठी तव्हांजी मेडम सां? मैडम आबदा परवीन ताजुल बेवस मुंहिंजा नाना उन्हनि जा उन्हनि खोड़ सारा कलाम ॻाया, उनखां पोइ उन्हनि जी इलाही सुठी गहरी दोस्ती थी वई। मुंहिंजी अम्मी उन्हनि खे पुप्पो चवंदा आहिनि। त रिसेंटली असां उन्हनि जे घर वियासीं इस्लामाबाद। ॾाढी सुठी शइ आहे, त तव्हांजी बॉन्डिंग ॾाढी सुठी आहे। your mom and you always sound like very friends like friends and likho ji na complete your family always support you, even your father always support you and they trust you very well and ideally situation ata इन करे ही शायद मुखे ताकत मिली आहे, हिम्मत मिली आहे, कॉन्फिडेंट मिलिया छो जो मुंहिंजा बाबा ऐं मां मूंसां गॾु ॾाढो सपोर्टिव आहिनि। ॾाढो अक्सर ॾिसंदो तव्हांजी शयूं ॾिसंदो त हमेशह ॾाढो फैमिली सां गॾु ई हूंदा हो ऐं हिननि सां तव्हां घुमण रोल ॾाढा आहियो यार।
आई लव ट्रैवलिंग मां चवंदी आहियां हर महीने बस किथे न किथे ट्रेवलिंग आई लव ट्रेवलिंग पर रुलदा ॾाढो था घर में न वेंदो कॾहिं बि तव्हां मन बाग खे न मां ॾिसंदो न कॾहिं न किथे किथे न किथे हूंदी बस घर में वेही इंसान चवंदा आहिनि न ख़ाली घर ख़ाली दिमाग़ शैतान जो घर हूंदो आहे त बस अकेले वेठे वेठे नेगेटिव थॉट्स ईंदियूं आहिनि इन खां सुठो आहे त माण्हू बहितर आहे त ॿाहिरि वञी थोरो रिफ्रेश which kind of negative thoughts come I cannot share it with everyone but still इन करे थोरो रिफ्रेश करण लाइ माइंड ॿाहिरि घुमणो पवंदो तव्हांखे त ॼण बिल्कुलु शौक़ु न तव्हां पाण हर महीने किथे न किथे ॿाहिरि यार मूंखे ट्रेवलिंग जो ॾाढो शौक़ु हूंदो आहे मां चवंदो आहियां मतिलबु असां मूंखां प्रॉब्लम इहो त मां चवंदो आहियां जीअं माना शो ख़तमु करे हली वञो जल्दी जेको प्रोसेस आहे न एयरपोर्ट वारो कोविड टेस्ट 5-6 कलाक ॾाढो हिकिड़ो स्ट्रेस आहे मां फ्लाइट पकड़ो पहुचो भयो ॿ ॾींहं में गुज़ारियो वरी वापसि मोटी आई लव ट्रेवलिंग मतलब हिते दफ़ा कोविड टिकट वञिणो आहे त मुंहिंजा लाइक खोड़ सारा प्लान्स यू बीन इन टर्की yes I've been there like 2 months पहिरियां मां वई 2 महीना पहिरियों वई आहियां सही टाइम ते वियो नवंबर में मां जी नवंबर जे एंड में मां मुंहिंजो टर्की जो वीज़ा एक्सपायर थी वियो मां टर्की थी आहियां 2 दफ़ा पर मुंहिंजो टर्की वो वाहिद मुल्क आहे जेको दिलि चवंदे बार बार वञणु बिल्कुलु इट्स वेरी ब्यूटीफुल कंट्री ॾाढी ज़बरदस्त तव्हां न्यू ईयर ते न हाणे तव्हां विया न दुबई जी जी अॼुकल्ह कॉम्पिटिशन लॻी वियो हर को माण्हू किथे किथे बीठो ई आहे छोकिरी स्नैप ॾिसंदी पोइ चवंदी आई हैव टू गो या पर छा कयूं हाणे इंसान मतिलबु ज़ाहिर जेको शौक़ीन आहे घुमण जो उनखे त पोइ घर में मज़ो थोड़ी ईंदो वेठो तो खोड़ सारो माण्हू छा लर्निंग केॾी थिए थी नए नए माण्हुनि सां मिलो था पूरी दुनिया जे माण्हुनि सां तव्हां मिलो था त तव्हांखे इलाही कुझु सिखण इलाही सिखण लाइ मिले थो उतां जो कल्चर उतां जो वेहण उथण खोड़ सारियूं शयूं लर्निंग थियनि थियूं मां इलाही खोड़ सारियूं शयूं लर्न कयूं आहिनि तूं सो ॿियो खोड़ सारा ॾिसे इहो तव्हांजी फेवरेट हिकिड़ी कॉमन शइ आहे जेको आहे ट्रेवलिंग करणु घुरिजे उनखे लाइ हाउस माना सिंगिंग तव्हांजी कीअं पहले ओवरऑल बिल्कुलु पहिरियां त मुंहिंजो मतिलबु सिंगिंग जो एतिरो तरफ़ रुझान न हुयो हाणे छो जो आहे हाणे मां पाण मूंखे हिकिड़ो शौक़ु जाॻियो आहे हिकिड़ो पैशन जाॻियो आहे त प्रैक्टिस हले पई ऐं फ़िलहालु अॼुकल्ह बिज़ी आहियां म्यूज़िकल नाइट विद कशिश में त उन ते मतिलबु एंकरिंग लाइ बि ऑब्वियसली तव्हां जॾहिं 2 शयूं कयो था त ॿिन्हिनि खे टाइम ॾियणो आहे प्रैक्टिस बि करणी आहे त बसि हले पियो कमु अच्छा मतलब आई हैव सीन योर शोज़ न डिफरेंट मॉर्निंग शोज़ डिफरेंट इंटरव्यूज़ त तव्हां ॾाढो सुठो पिया कंडक्ट कंदा आहियो लॻंदो तव्हां बाक़ी जेको तव्हां सोचंदा उहो तव्हांजा पंहिंजा क्वेश्चन्स हूंदा आहिनि लाइवली या टॉक बैक ते तव्हां को ॿुधाईंदो न कॾहिं बि न थियो तव्हां पाण ई कयो जी सो तव्हांजो एज़ अ एंकर एज़ अ होस्ट तव्हां घणा साल कमु कयो मूंखे 12 साल थी विया आहिनि एज़ अ एंकर जी एज़ एन एंकर मूंखे 12 साल बट आई रिमेंबर मूंखे यादि थो पए त आई रिमेंबर व्हेन आई सॉ यू फर्स्ट टाइम इट वाज अ शो ईद शो हुयो न गुलशन ईद ऐं तव्हांजी फर्स्ट इंटरव्यू इट वाज वेरी वेरी लॉन्ग टाइम लाइक इट वाज लाइक 13 साल खां बि पहिरियां जी ॻाल्हि आहे जेको तव्हां ॿुधायो न साल पोइ थी ॻाल्हि जी उनखां पोइ मां स्टार्ट कयो ऐं विच में मां छॾे ॾिनो हुयो हा विच में क्विट कयो तव्हां हाणे वरी तव्हां जहिड़े दोस्तनि असांखे मोटिवेट कयो त इन करे ओ माय गॉड बटरिंग ओ माय गॉड शी नोस हाउ टू लाइक नो आई डिडंट लाइक oh you know I never lie about you come on was it thank you so nice of you so kind of you so what is the difference like कीअं डिफरेंस तो लगे एज अ सिंगिंग में एज अ होस्टिंग व्हिच इज मोस्ट टोटली ऑपोजिट आहिनि ॿई शयूं हिक ॿिए खां ऐं मां सम्झां थी त इन्हनि ॿिन्हिनि खे निभाइण बि इलाही वॾी ॻाल्हि आहे ॾुखी ॻाल्हि आहे छो जो मौसीक़ी जेका आहे उहा हिकु इलाही वॾी महिनत कंदड़ हिकिड़ी शइ आहे जेका तव्हां रेडी टू 2 मिनट्स में तव्हां नथा करे सघो ऐं हुनजे लाइ इलाही प्रैक्टिस करणी पवंदी आहे इन करे जेको आहे ॿई शयूं हलायूं पिया गॾु अलाह पर प्रैक्टिस भी तव्हां मतलब एॾो मतलब शयूं कयूं जो मैडम सां तव्हां मिलिया मैडम लाज़मी मैडम सां मिलो था तव्हांजी एक्सपेक्टेशन भी त उहा ई हूंदी न हाणे तव्हां आउटकम केतिरो था लेट द टाइम डिसाइड बट एक्सपेक्टेशन उहा आहे ऐं ॿी सुठी ॻाल्हि तव्हांजी आहे तव्हां मतलब जीअं असां वटि मतलब ब्रिलियंट क़िस्म जो माण्हू आहे न ऐं मां ऐसे वॉट एवर कम्स इन माय माइंड आई विल थ्रो इट सो जीअं असां वटि जीअं मॉडल्स आहिनि एक्ट्रेस आहिनि उहो न हलियूं सक्सेस दे बिकम अ सिंगर and po ye ordinary किस्म की शायरी कहीं ordinary किस्म take try and just go for it but you are very choosy and that's a temporary thing na but they feel ke na that's not but because आजकल हलन थी हुई है ते भी गलाइंदा थी म्यूजिक ते but तव्हां ॾाढियूं मतलब सिलेक्टिव शयूं कंदा हो so right now we have a can you have a call please तव्हां होस्ट भी आयो तो कॉल छो न वठो अले मूंसां ॻाल्हाइण चाहियो आहे अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम केर पिया ॻाल्हायो था मैं मुनीर तो ॻाल्हायां हैदराबाद खां जी अदा कीअं आहियो ठीकु आहियो अल्लाह जी दुआऊं आहिनि ऐं हैदराबाद जो मौसम कीअं आहे मौसम सही आहे राति जो थधो आहे ॾींहुं गरम आहे अच्छा असां त महिमान मौजूद आहिनि तव्हां ॻाल्हाइण चाहींदो जी महिमान इहो दोस्त आहे अच्छा मां हिकिड़ो अॼु लास्ट वीक केरु आयो नीलम हुई अच्छा हाणे बाग चए थी त हीउ शो मां कयां सो मां वञा शो न कयां बाग करे ही शो व्हाट डू थिंक जी छा चवणु चाहींदो बाग खे ॾिसणु चाहींदो मूंखे सच ॿुधायो भले भले माना छा भले माना अली गुलारो भले भले अली गुलारो भले अच्छा मैं फरमाइश आगरी साईं तालिब मौला जो कलाम तो दिल यार दुतारी दो
एतिरो ई ईंदो आहे जेतिरो हिन चयो आहे एतिरो ई कोशिशि कयूं था तव्हांजी फरमाइश पूरी ओ माय गॉड ख़ान साहब तव्हांखे फरमाइश आई आहे आई डोंट नो जी अच्छा तव्हां हिन खां जेको आहे बाग खां पुछणु चाहियो माना चाहियो था त ॿुधाए हाँ बात तो ॿुधाए न हाँ सर हाँ बिल्कुलु हा वेठो छो था वेठो या भला ठीकु आहे बाक़ी ॿुधाई मां त ॿुधाईंदो बिल्कुलु न वाह आया मतिलबु ॾिठो आहियां अचो त हैदराबाद घुमाया तव्हांखे मूंखे सुञाता न सर ॿुधायो थोरो मुनीर थो ॻाल्हायां हैदराबाद खां रक्षा वारो अच्छा मुनीर अच्छा बिल्कुलु दादा तव्हां हमेशह फ़ोन कंदा रहंदा आहियो न बिल्कुलु अचिबो ख़बर अथव केॾो पुराणो कॉलर आहियां सर तव्हांजे लाइ वेलकम 15-16 साल बागड़ जेको ईंदो आहे हिन ते टाइम न्यूज़ ते सॼा सुहाग हा तॾहिं कॉल 15-16 साल में पुराणो कॉलर आहियां तव्हांजो चलो दादा तव्हां असांजा फैमिली मेंबर आहियो सो नाइस हैप्पी थैंक यू ओके कॾहिं कॾहिं ॾुखियूं ॻाल्हियूं था करे वञो त असांखे सम्झ में ॻाल्हि पए छा मां तो आहे मां करे वेंदो मैनेज पर थोरो कॾहिं कॾहिं थोरो ख़्यालु कंदा आहियूं ॾुखियो लॻो कॾहिं शो लाइव शोज़ में थींदा आहिनि न बर्न जी बिल्कुलु खोड़ सारा थींदा हा आहिनि न कीअं ॾाढो ॾुखियो हूंदो मैनेज करणु ॾुखियो आहे सो तव्हां सर मतिलबु हाणे ख़ान साहब बि आयो तव्हांखे फरमाइश अचंदी आहे कीअं लॻंदो तव्हांखे बाक़ी फरमाइशूं कंदा आहिनि माण्हू मतिलबु ईअं कॾहिं जी मां मतिलबु हूअं त मां फैमिली में आहियां फ्रेंड्स में हुजां त फरमाइश थींदियूं आहिनि फैमिली में तव्हां कराईंदा हूंदा जी मुंहिंजो नंढो भाउ आहे उहो बि तमामु सुठो ॻाईंदो आहे पर हुनखे इंट्रस्ट न आहे उहा अलॻि ॻाल्हि आहे उहो हालांकि उहो अमेरिका वियो हुयो सेलेक्ट थी पूरे पाकिस्तान मां हुन पाकिस्तान जी अकासी बि कई हुई सिंध जी अकासी कई हुई उहो मां तव्हांखे यूट्यूब ते आहे मां तव्हांखे शेयर कचहरी कयूं था हाल वाल कयूं था हिकिड़ो ब्रेक वठूं ब्रेक खां पोइ कचहरी कंदासीं आई वुड से डोंट गो अवे वी विल बी राइट बैक Welcome back viewers, welcome back to show. You can call us number 0213538822 ते कॉल कर सघो था ऐं तव्हां कुझु पुछणु चाहियो था कचहरी करणु चाहियो था फरमाइश करणु चाहियो था एक्चुअली बाग जो थैंक यू बाग टाइम ॾिनो ऑलरेडी बाग जो ऑलरेडी शो बि रिकॉर्ड कयो आहे हिन करे ॾाढो ॾुखियो हूंदो बीइंग अ सिंगर जेको आहे हा न यू वेलकम बट कंटिन्यूस हुयो प्लान त अॻ में शयूं सो ओवरऑल ॿियो हलवाल ज़िंदगी जो छा पियो थिए छा हलवाल आहिनि छा ख़बर तमामु सुठी पई गुज़रे सुकून में आहियूं ऐं तव्हां ॿुधायो तव्हांजी ज़िंदगी कीअं पई मुंहिंजी हा स्केड्यूल बिज़ी रहणु ॾाढो सुठो लॻंदो आहे बिज़ी रहे थो माण्हू इलाही शयुनि खां पासो थो करे इलाही शयुनि खां ॾाढो ॾुखियो थो रहे ऐं अक्सर करे शिकायत इहा ई रही आहे ज़िंदगी सम्झंदे ज़िंदगी एॾी थी गुज़री वञे पोइ शायदि छा कजे सही ॻाल्हि आहे बिल्कुलु इहो ई सीन आहे तव्हांजो प्रोजेक्ट जेके पिया जीअं तव्हां शुरू खां स्टार्ट कयो त लारी प्लान कयो त मूंखे गाना करणा आहिनि हिन मंज़िल ते पहुचणो डू यू थिंक आर यू ऑन द वे आर यू ऑन द राइट ट्रैक आई स्टिल डोंट थिंक मां अञा बि इहो नथी सम्झां त मां कामयाबी जी हुन ते आहियां मंज़िल में आहियां छो जो हुन ट्रैक ते न आहियो तव्हां आई डोंट थिंक सो दैट्स व्हाट आई थिंक छो जो इलाही महिनत खपे थी ऐं इलाही सोचे सम्झे जेको आहे तव्हांखे कमु करिणो पए थो जीअं क्वांटिटी सुठी हुजे क्वालिटी जेका आहे घटि हुजे त इन शइ ते फोकस आहे इनशाअल्लाह असां त कोशिशि कयूं था बाक़ी अल्लाह से कामयाब कंदो त हू इज योर एडवाइजर who advised you the most your mom my parents yeah my mother and my father mom always give you the advice त तव्हां घणो करे तव्हांजो फोकस हूंदो आहे त तमामु मेलोडियस गाना हुजनि शाइरी सुठी हुजे सूफ़ी कलाम हुजनि हर तरह जो ऑलराउंडर मां चवंदी आहियां त हर तरह जो माण्हू ॻाए त पोइ वधीक सुठो आहे छो जो तव्हां अगरि इन केस मां ताईं महफ़िलूं त न कयूं आहिनि पर सुभाणे अगरि मां महफ़िलूं कंदसि त ऑब्वियसली मूंखे हर तरह जे सॉन्ग जी फरमाइश ईंदी इन करे मां पाण खे हर तरह जे गाना प्रिपेयर कयो था ऐं तव्हांजी रूटीन हूंदी आहे रियाज़ वग़ैरह या कुझु टू बी ऑनेस्ट महीनो थी वियो मां न कयो आहे पर हाणे उस्ताद खे मां टाइम वरितो आहे उस्ताद सुभाणे अचनि पिया इनशाअल्लाह पोइ डेली बेसिस रूटीन हूंदी अच्छा ॾाढो काफ़ी कंदा बि हो विच में रियाज़ अॻ में तव्हां ॾाढी रूटीन हूंदी रियाज़ जी जी बिल्कुलु मां पहिरियों इलाही कंदी हुयसि पर विच में इंसानु आहे कॾहिं कॾहिं सुस्तु थी वेंदो आहे त हाणे इनशाअल्लाह क़दम रखियो आहे ऐं केटीएन जो मूंसां साथ आहे त इनशाअल्लाह अल्लाह ब्लेस यू इनशाअल्लाह ज़रूरु कामयाबु थींदा ऐं असां वटि न जीअं तव्हां जीअं अचो था न त असां वटि माना अक्सर करे जीअं तव्हांखे शुरू में ॻाल्हि कई अक्सर के छोकिरियूं चवंदी जल्दी फेम मिले जल्दी सक्सेसफुल थी वञूं जीअं असां वटि हिकु ट्रेंड हलियो आहे त गाना शाइरी कहिड़ी बि हुजे ठीकु आहे पोइ उहे हिट था थियनि हाणे मूंखे सम्झ में म्यूज़िक खे स्पेशली कीअं मतिलबु म्यूज़िक इंडस्ट्री काॾे पई वञे कीअं माना मां कंहिं वेठी सम्झ मां ॾिसां थो गाना हुनजा चिंची में उहे हलनि था बसिस में उहे गाना आहिनि हर जॻह ते रीज़न कहिड़ो आहे माण्हू ॾिसणु छा था चाहिनि ॿुधणु छा था चाहिनि अच्छा जेकी टेम्पररी जेको जल्दी में कमु थींदो आहे उहो जल्दी में फेमस बि थींदो आहे ऐं जल्दी में ख़तमु बि थी वेंदो आहे ॿिए ॾींहं ते मतिलबु तव्हांखे उहा शइ एग्ज़िस्ट ई न कंदी आहे त ईअं न हुजे माण्हू ऑब्वियसली महिनत कंदो त ज़ाहिर अॻिते वधंदो त अॼुकल्ह जेको आहे ऑडियंस बि
उहे शयूं ॿुधनि था, उहे मोटिवेट कनि था, त पोइ इन तरह जा गाना बि ठहनि था। पर असांजो कमु आहे इहो, मौसीक़ी छा आहे इहो ॿुधाइणु नाज़रीन खे असांजो कमु आहे। मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे, मौसीक़ी हिकु इबादत वांगुरु ई इंसानु कंदो आहे। प्रॉब्लम थिए छा थो त खोड़ सारा सिंगर्स जेके अचनि था तमामु सुठा सुरीला सिंगर, जंहिंखे ख़बर आहे ॻाइण जी, जंहिंजी महिनतूं थियल आहिनि, जंहिंजी रियाज़त आहिनि, पर उहे कॾहिं कॾहिं कंप्लेन था कनि। इवन आई नो बिकॉज़ आई एम द पार्ट ऑफ दिस मीडिया, आई एम वर्किंग दिस लॉन्ग ईयर्स, त उहे चवंदा आहिनि असांखे शोज़ नथा मिलनि, असांखे वञूं था त उन क़िस्म जी फरमाइश कोन थी थिए, उन क़िस्म जी ऑडियंस कोन्हे, क्लासी ऑडियंस न आहे जेके तव्हांखे उन लेवल जी ॿुधंदे ऑलवेज वांटेड टू फन, मतिलबु ऑडियंस खे बि त असां पाण ई इन शइ ते कयूं था न, एडिक्ट कयूं था। अगरि असां सुठी शइ खणी ईंदासीं त ऑडियंस त ऑब्वियसली ॿुधंदी, उहा छो न ॿुधंदी। ऐं ॿी वरी प्रॉब्लम इहो आहे त मां हमेशह हर माण्हू सिंगर खां सवाल तव्हांखां ई पुछां थो इहो, त मां इहो त चवां जेकॾहिं 20 साल 30 साल पुराणो उस्ताद मंज़ूर सखीनाणी या अहिड़ा ॿिया उस्ताद मोहम्मद जुम्मन या अहिड़ा ॿिया खोड़ साल जेके लेजेंड्स थी गुज़रिया उन्हनि जी कंपोज़िशन खे माण्हू हिन वक़्तु रीमेक करे ठाहिनि था, अलॻि फ़क़ीर खे, त हिन वक़्तु टेक्नोलॉजी बि इलाही तेज़ आहे, असां वटि इक्विपमेंट्स बि इलाही आहिनि, त उहा शइ क्रिएट छो थी थिए? ॾिसो, जीअं मां सवेर शाइरी जी ॻाल्हि कई त शाइरी जो लिरिक्स जो उहो जेको पहिरियां हूंदो हुयो, उहा शइ अॼुकल्ह नाहे रही। अॼुकल्ह माण्हू बसि जल्दी जल्दी शॉर्टकट जे चक्कर में हूंदा आहिनि, त पोइ शॉर्टकट वारो ई रिज़ल्ट मिलंदो आहे। न त वॾी खे त पोइ वाई दे आर सक्सेसफुल, शॉर्टकट वारा मतिलबु जेके कनि था यू डोंट बिलीव इन शॉर्टकट? नो, आई डोंट बिलीव। ऐं मां हिन फील्ड में 12-13 सालनि खां आहियां, ऐं मूंखे खोड़ सारी अहिड़ी ऑफर्स आयूं त तव्हां हे गानो ॻायो, हे गानो, पर मां कॾहिं बि न ॻायो। मां चयो ठीकु आहे, अलाह साईं नालो मुंहिंजो मूंखे कामयाबु कंदो जॾहिं मुंहिंजो लिखियलु हूंदो, पर आहिस्ते आहिस्ते जॾहिं इंसानु स्टेप बाय स्टेप ईंदो आहे तॾहिं ई वधीक बहितरु आहे। सो यू बिलीव इन द लॉ, मतिलबु हुन जे करे, पर हुन लाइ तव्हां प्रिपरेशन कंप्लीट कजो। पर तव्हां 2 शयूं खयूं आहिनि गॾु में, होस्टिंग बि आहे, वॾी ज़िम्मेवारी आहे हिकिड़ो शो कंडक्ट करणु, ऐं हाउ अबाउट की तव्हां जिन सिंगर्स सां इंटरव्यू कयो था उन्हनि में जीअं लास्ट टाइम तव्हां सुरैया खे सुमरो घुराए, त ॾाढी सुरैया में ॾाढो हिकिड़ो सुठी माना एॾी मशहूरु सिंगर आई आहे। सो जॾहिं हिन अक्सर करे तव्हां लाड़ में वेंदो, बदीन साइड ठटे साइड त गाना ईंदा ॿुधनि, उन एक्सपीरियंस कीअं लॻो तव्हांखे? तमामु सुठो लॻो, ऐं मोस्टली जेके बि सिंगर्स अचनि था ऐं कुझु न कुझु नओं सेखारे वेंदा आहिनि। मां हर रोज़ जॾहिं बि कंहिं सिंगर सां वियां थी, बीइंग अ सिंगर मां इलाही कुझु सिखंदी आहियां, त थैंक्स टू KTN जिन मूंखे इहो म्यूज़िकल लाइन विद कशिश ॾिनो। यू आर राइट, यू डिज़र्व इट, बट व्हाट डू यू थिंक बीइंग अ सिंगर तव्हांखे कहिड़ी शइ जी कमी आहे? माना जनरल परसेप्शन या पीपल सेज या जनरल पब्लिक कमेंट हुजे या फ्रेंड सेज या फैमिली सेज के गज़ल यू शुड फोकस ऑन दिस, हिन ते फोकस करणु घुरिजे? सभिनि खां पहिरियां त महिनत जी कमी आहे, जेका मां इलाही घटि कयां थी, ऐं इनशाअल्लाह मां जीअं तव्हांखे ॿुधायो सुभाणे उस्ताद खां टाइम वरितो आहे त सुभाणे खां डेली मां वेंदसि, त कमी बसि महिनत जी आहे, ॿियो तव्हां आवाज़ या पंहिंजी प्रिपरेशन तॾहिं ठीकु आहे, ऑल सेट आहे, उहो त ज़ाहिर आहे। अञा जेतिरो कंदमि ओतिरी इनहेंस थींदी, जेतिरो तव्हां पंहिंजे आवाज़ खे सुठो कंदो ओतिरो तव्हांजो आवाज़ वधीक बहितर। अच्छा, गज़ल लाइफ में खोड़ दफ़ा प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट। एक्ज़ैक्टली, प्रैक्टिस मैन परफेक्ट, ओके। बट कॾहिं कॾहिं लाइफ में न तव्हां कुझु शयूं समटाइम तव्हांजो सिक्को हलंदो आहे, समटाइम त न हलंदो आहे, कॾहिं त कामयाबु आहियो, कॾहिं त न आहियो, त पोइ हाउ डू यू मैनेज, हाउ डू यू मोटिवेट योर सेल्फ? नो गज़ल, यू हैव टू डू इट एट एनी कॉस्ट, डोंट वरी। इहा ई ॻाल्हि अची वञे न, पॉज़िटिव थिंकिंग जी ॻाल्हि। यू ऑलवेज थिंक अबाउट पॉज़िटिव, नो इट्स पार्ट ऑफ। मां इट्स ओके, अगरि मुंहिंजे नसीब में जेका शइ हूंदी मूंखे मिलंदी, जॾहिं मूंखे कामयाबी लिखियलु हूंदी मूंखे मिलंदी। मां मतिलबु एज़ अ कॉम्पिटिटर या मां कंहिंखे ॾिसी करे मां तव्हांजो एस कोई बि फील्ड में या कॉम्पिटिटर कोई बि न आहे? न, मां नथी सम्झां, मूंखां वधीक सुठा माण्हू आहिनि। यू बिलीव, ओके, दैट्स वंडरफुल, तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं जेको आहे अहिड़े ई सभु ॿियूं बि फील्ड्स आहिनि, मां हमेशह ऑलवेज टॉक अबाउट द वुमन एम्पावरमेंट ते, हमेशह जेका जेंडर बेस असां वटि शयूं आहिनि त हमेशह असां वटि जीअं पुट ऐं धीअ में डिफरेंस कयो वेंदो आहे, ऐं मां चवंदो ॿिन्ही खे इक्वली ट्रीट करणु वरी ॿई ॿियो था त इक्वल बराबरि आहिनि। सो डू यू सपोर्ट योर फैमिली एंड तव्हांजो ओवरऑल उहो इंटरेक्शन कीअं हूंदो आहे? बिल्कुलु, मुंहिंजी फैमिली जी जेकॾहिं तव्हां ॻाल्हि पुछो त माशाअल्लाह मुंहिंजा जेके बाबा आहिनि इलाही सपोर्टिव आहिनि। खोड़ सारा रिलेटिव्स बि हूंदा आहिनि जेके कन भरण लाइ वेठा हूंदा आहिनि, पर मुंहिंजा जेके पेरेंट्स आहिनि माशाअल्लाह उहे कॾहिं बि कंहिंजी ॻाल्हि में न वेंदा आहिनि, उहे पाण असांखे जज कंदा आहिनि, उहे पाण असांखे वेही सम्झाईंदा आहिनि। बाबा ऐं अम्मी इज़ लाइक माई फ्रेंड्स, दे आर माई बेस्ट फ्रेंड्स, त इन करे मूंखे इलाही सपोर्ट हमेशह फैमिली खां मिली आहे। कॾहिं बि असां में हमेशह इक्वलिटी रही आहे छोकिरे छोकिरी में, कॾहिं बि इहो न आहे त छोकिरी आहे त उहा घरु वेहे या छोकिरो आहे त उहो मथे आहे, ईअं कॾहिं बि न थियो आहे। दे बिलीव इन इक्वलिटी, दे बिलीव, वंडरफुल, तमामु सुठी ॻाल्हि आहे। इहो घटि माण्हुनि खे स्पेस मिले थो, इलाही घटि। गज़ल सां बि कल्ह मुंहिंजी ॻाल्हि थी न, गज़ल सिद्दीकी मूंसां इहा ॻाल्हि कई त मुंहिंजे घर में बि अहिड़ो ई माहौल हो त असांखे बाबा राति जो वेही सम्झाईंदो, डिस्कस कंदो, पंहिंजो शेयर कंदो, ऐं उन ॾाढो हिकिड़ो मतिलबु मूंखे मज़ेदार ॿुधायो। हुन मूंखे चयो मीडिया कॾहिं सवाल कयो ई न हुयो पंहिंजे मथां, त मां तुंहिंजो एॾो ह्यूज फैन क्लब आहे जो स्टिल पीपल लव्स यू, स्टिल दे वांटेड टू सी यू माना ऑन द TV। हुन चयो मां लाइफ में इलाही शयुनि खे सीरियस नंबर तो शयूं पाण आयूं आहिनि जेको
डू यू बिलीव इन किस्मत? यस आई डू। क़िस्मत जो ई खेल हूंदो आहे सॼो। अच्छा। क़िस्मत ई तव्हांखे मथे पहुचाईंदी आहे, क़िस्मत ई आहे जेका तव्हांखे अॻिते कंदी आहे। त मूंखे इलाही यकीन आहे हिन शइ ते। तो डोंट यू थिंक कि हार्ड वर्कर्स एंड कोर्स आर हार्ड वर्कर्स? बिल्कुलु। तव्हां जॾहिं क़िस्मत बि अलाह साईं बि तव्हांजो तॾहिं साथ ॾींदो जॾहिं तव्हां पंहिंजे कम सां सीरियस हूंदो। जॾहिं तव्हां ई पंहिंजे कम खे टाइम पास सम्झी कंदो त क़िस्मत बि तव्हांजो साथ न ॾींदी। त जेतिरी महिनत कंदो ओतिरो तव्हांखे फल सुठो मिलंदो। वेरी गुड यार, वंडरफुल तमामु। अच्छा ॿियो इहो पुछणु था, बीइंग अ सिंगर तव्हां कहिड़ियुनि शयुनि खे फोकस करणु चाहियो था? अहिड़ी माना कहिड़ियूं शयूं, जीअं शायदि त तव्हां ठीकु आहे, कहिड़ा सब्जेक्ट, जीअं असां वटि सब्जेक्टिव शायरी कोन थी थिए, असां वटि अक्सर करे ॾुख आहे, माना शायदि प्रॉब्लम इहा त सिंगर्स ॻाइनि ई हुआ त जेका ॾुख वारी शायरी आहे, जुदाई वारी शायरी आहे, ॿियनि सब्जेक्ट खे फोकस कोन थो कयो। मुंहिंजे ख्याल सां मज़र इन तरह जा गाना अॼुकल्ह घणो हलनि था। छो जीअं तव्हां चओ न त अॼुकल्ह हर कंहिंखे ॾुख आहे, त माण्हू जॾहिं उहे गाना ॿुधंदा आहिनि त हुननि खे पंहिंजी स्टोरी लॻंदी आहे त असांजे लाइ स्पेशली। डू यू बिलीव इन दैट? या आई डू। मतिलबु तव्हांखे खिल न ईंदी आहे? न, मां अक्सर खिलंदो हुउसि, मूंखे ॾाढो प्रॉब्लम थींदो, माण्हू चवंदो आहे ॾुख वारा गाना कीअं ॿुधंदो करो। मतिलबु सुकून वारा हिकिड़ा जेके सॉन्ग्स हूंदा आहिनि मूंखे पसंदि आहिनि। मां पाण अकेली वेठी हूंदी आहियां, ज़रूरी न आहे त तव्हांजे गुज़री हुजे तव्हां पोइ ई ॿुधो, हूअं बि तव्हां ॿुधी सघो था, तव्हां महसूसु करे सघो था। सभिनि खां वॾी ॻाल्हि हूंदी आहे म्यूज़िक खे महसूसु करणु, म्यूज़िक में त उहो ई कंदो। बट समवन असांखे त म्यूज़िक वारा महसूसु करणु, मतलब शायरी तव्हांखे शायरी बि यादि रहंदी आहे न रहंदी आहे? शायरी यादि न रहंदी इहो सेम प्रॉब्लम, माण्हू सब प्रॉब्लम, मूंसां लॻे कि शायरी यादि न रहंदी आहे। सो विल आई वांट टू यू गाइस, यू कैन कॉल अस, नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था, असां सां कचहरी करे सघो था। बाक़ी शो बि कंदी आहे हिते, ऐं अलाए केतिरनि सिंगर्स जा इंटरव्यू कंदी आहे। अहिड़ो को सिंगर आहे जंहिं ख़्वाहिश हुजे त मां हिननि सिंगर्स जी लिस्ट ठाही आहे त यार हिननि सिंगर्स जो मूंखे इंटरव्यू करणो। बिल्कुलु, ईअं त खोड़ सारा सिंगर्स आहिनि, ऐं रिसेंटली इंशाअल्लाह मुंहिंजो अचण वारो आहे आसिफ सियाल सां बि। मुंहिंजी हिकु ख्वाहिश हुई हुननि सां करणी, छो जो हुननि जो जेको सॉन्ग आहे हीर गुलंदी वञे, मां इलाही ॿुधंदी हुअमि बचपन में। त हिकिड़ो उहे सिंगर आहिनि, ॿिया ऑब्वियसली जेके असांजा लीजेंड सिंगर्स आहिनि, मूंखे सभिनि सां करण जी ख्वाहिशमंद आहियां मां। बाक़ी वधीक अच्छा, होस्टिंग कीअं लॻी तव्हांखे? कंफर्ट आयो हिन में होस्टिंग में? हाँ, मां पहिरियां सिंगिंग खां वधीक होस्टिंग में ई कंफर्टेबल हूंदी आहियां, मूंखे मज़ो बि ईंदो हुयो जॾहिं मां मॉर्निंग शो कंदी हुयमि। पर हाणे तॾहिं मां थोरो बेज़ार थी वई हुयमि। 3 साल मां मॉर्निंग शो कंटिन्यूसली कयो हो। एग्जैक्टली, मॉर्निंग शो में तव्हांखे ऑलराउंडर थियणो पवंदो आहे, हर तरह जा माण्हू ईंदा आहिनि। त म्यूज़िक जो जेको शो आहे इन में मूंखे होस्टिंग करण में इलाही मज़ो ईंदो आहे, छो जो मुंहिंजे पंहिंजे मिज़ाज जो शो आहे। हिकिड़ी कॉल अजी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कीअं आहियो तव्हां? मां बिल्कुलु ठीकु ठाक। केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? सुञाणो, केरु थी ॻाल्हायां? मां कीअं सुञाणा, तो फोटो थोड़ी ईंदो आहे फ़ोन में। चओ, आवाज़ कल्ह त ॻाल्हायो हुयो? कल्ह ॻाल्हायो? हा, कल्ह बि ॻाल्हायो हुयो। अंदाज़ो हणो। अंदाज़ो हणा अदी, मां अंदाज़ो कीअं हणा? अंदाज़ो कल्ह त खोड़ सारा कॉलर्स आहे। जी ॿुधायो। दुआ हैदराबाद खां। अच्छा, दुआ था ॻाल्हायो। अच्छा जी, दुआ कीअं आहियो अदी? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? जी जी, मां बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां कीअं आहियो? सभु ख़ैरु अदी, फर्स्ट क्लास, ठीकु ठाक। छा चवणु चाहींदो मां फ़ोन कयो, बाक़ कढा असां सां। हा, बाक़ सां ॻाल्हाईंदमि, तव्हां सुठी सिंगर आहे। थैंक यू। कीअं आहियो अदी? ठीकु आहियो? जी जी, मां बिल्कुलु ठीकु। तव्हां ॿुधायो आपी, तव्हां कीअं आहियो? अल्लाह जो शुक्र आहे, बिल्कुलु ठीकु ठाक। कीअं पियो लॻे शो? तमामु सुठो। तव्हां घणी ख़ुशी थी आहे अञा। महिरबानी, थैंक यू सो मच। तव्हांजो पंहिंजो बि शो हलंदो आहे, तमामु सुठो हलंदो आहे। महिरबानी अदी, बसि हर हफ़्ते ज़रूरु ॾिसंदा कयो ऐं फीडबैक बि ॾींदा कयो। ऐं का फरमाइश करणु चाहींदो, बिल्कुलु तव्हांखे लाइव ॿुधाईंदी, चए थी मां बाक़ाइदा मूड आहे लाइव जो। अच्छा, त हिन पंहिंजो सॉन्ग आहे, तव्हां स्टोरी ॿुधाए छॾी, या पंहिंजो सॉन्ग अथसि? सभु कुझु ॿुधाए छॾो प्लीज़, बोर था थियणो। ठीकु आहे, थैंक यू। ॿुधाए थो ज़रूरु। हा, टीवी बंदि न कजो, ॿुधाईंदव तव्हांखे। मां बि चवां थो ॿुधाए। टीवी खुली पई आहे। हा हा, सही आहे, वेरी गुड वेरी गुड। मतिलबु लाइट न हली वञे। हा ठीकु, थैंक यू। अच्छा, हिकिड़ो सॉन्ग आहे दिल्ली लिटी ते यार सजण, उस्ताद वाहिद लाशाही मूंखे प्रैक्टिस कराए, मूंखे पाण बि पसंदि आहे। इजाज़त आहे त मां बिल्कुलु सर, खान साहब तव्हांखे इजाज़त कीअं न हूंदी खान साहब, प्लीज़। जी। है दिलड़ी लुटी तई यार सजण, दिलड़ी लुटी तई यार सजण, कदी मोड़ मुहारात आ वतन, है दिलड़ी लुटी रोही दिया रात्या कालिया, मेरा दुखन कना दिया वालिया, है असा रात दुखा नल जा लड़िया, असा रात दुखा नल जा लड़िया, असा रोही बड़ाया
चा वतन है दिलड़ी लुटी जदा यार ततीदा आवेगा मेरी उजड़ी झोंक वसावेगा है मेरों दी को गल लावेगा मेरों दी को गल लावेगा मौला करे सी चा करम है दिलड़ी लुटी। वाह वाह, थैंक यू। मसाला इलाई चेंज आ, मतलब मां याद है फर्स्ट टाइम व्हेन आई इंटरव्यूड यू एंड दिस इज वेरी डिफरेंस, यू आर बेटर देन बिफोर। थैंक यू सो मच। प्रैक्टिस हले पई है तो मुझे गले में थकावट भी आहे छो जो अॼु तव्हां हां बाकी पकड़े वर तो मां भॼा पई तव्हां पकड़े वर तो मां के ये को तो आखिर में ठीक है वाक बेटी मैं चाहिए। थैंक यू सो मच पोबी ता ऑन द डिनो ता आयो, थैंक यू सो मच। सो वेल जल्दी कॉल कयो, नंबर 0213538822 ते कॉल कर सको तो असांजे प्रोग्राम में शामिल थी सको। हिकिड़ो गानो प्ले कंदासीं, गाने खां पोइ कचहरी। वेलकम बैक वीएस, वेलकम बैक। देर आए दोस्त आए सो बिल्कुल तव्हां खुशामदीद भली का 7 to 9 में जॾहिं स्कूल जी मोकल थियण वारी मुंहिंजी ॾाढी ख़ुशी थींदी आहे। आई एम फीलिंग लाइक दैट एडी का क्रेजीएस्ट मोमेंट रही है लाइफ जी का, स्कूल जी का मोमेंट, को किस्सो, को यादगार वाक़ियो? ईअं त खोड़ सारा आहिनि पर पर्टिकुलरली मूंखे यादि नथो अचे, पर बचपन इलाही ख़ूबसूरत गुज़रियो आहे। हाँ तमामु माना स्कूल जी का माना कॾहिं कंहिंखे माना का मार खाधी हुजे, कॾहिं कंहिं मार ॾिनी मार हुजे? त खाधी, बिल्कुलु नहीं? खाधी। मां सेकंड स्टैंडर्ड में हुयमि, 2 क्लास में हुयमि त हिकिड़ी छोकिरी जो इत्तेफ़ाक़ सां न मतिलबु ग़लती सां उंगली अची वई हुई, मां दरवाज़ो बंदि पे कयो। नेक्स्ट डे हुनजी मदर अची मूंखे स्लैप कयो। करण बि घुरिजे सर तव्हांखे जो आंगुर बि घुरिजे। हा सो ये थे बस ये थे। कॾहिं थियो कॾहिं कहिड़ी मानी वानी चोराई हुजे, कॾहिं चोरी वोरी कई? न चोरी न कई। न ॿुधायो खेर आई न सीरियसली न कई। सिंध खां ॻाल्हि ॿाहिरि न वेंदी, चंबे वारी ॻाल्हि ॿुधायो, चोरी वारी सिंध खां ॻाल्हि न वेंदी ॿाहिरि जेको। न चोरी न कई अल्हम्दुलिल्लाह। हाँ कॾहिं टिफिन बिफिन कॾहिं लंच वंच कुझु बि न। ॿुधो आहे मुंहिंजी चोरी इलाही थींदी हुई पर मां कंहिंखे चवंदी न, मूंखे ॿुधायो आहे तव्हां ख़बर पई त तव्हां जेको बाक़ाइदा वॾी मानी ॾाढी घणा खाईंदा हो, चॉकलेट घणा खाईंदा हो, बिस्किट घणा खाईंदा हो, ॾाढो माना अम्मा चॉकलेट्स त मूंखे पसंदि आहिनि इलाही, मां इलाही मतिलबु आई एम क्रेज़ी फॉर चॉकलेट्स। बाक़ी चोरी न कई आहे कॾहिं। चोरी न कई आहे? अच्छा वेरी वंडरफुल, तमामु सुठी। अहिड़ी का मोमेंट जेका यादगार लम्हो हुजे व्हेन यू थिंक अबाउट इट कि यार ओ माय गॉड दिस इज देयर एनी हैपनिंग इन योर लाइफ? ईअं त एसच मूंखे यादि न आहिनि, पर मां जॾहिं मैडम आबदा परवीन सां फर्स्ट टाइम मिली हुयमि त मां पाण मतिलबु आई वॉज रियली शॉक्ड ऐं आई डेंट नो वॉट टू से एंड वॉट टू टॉक। ऐं हुननि जे साम्हूं जॾहिं मां ॻायो, जॾहिं मां परफॉर्म कयो, हुननि मूंखे एप्रिशिएट कयो त उहो वक़्तु मां न विसरंदमि। व्हाट मेक्स यू हैप्पी? What makes me happy? My family. Yeah, exactly, the family. Good people, positive people. When you joy, when you feel you traveling makes me happy. Yeah, that's good. Cool. Yeah, and other than that. Shopping. Yeah, shopping पर मां इलाही घटि वेंदी आहियां, मतिलबु वेंदी आहियां हिकु दफ़ो वेंदी आहियां, पोइ पूरे 6-7 महीननि जी करे छॾींदी आहियां। त आई एम नॉट लाइक सैलून गर्ल, ना ई मां सैलून वेंदी आहियां। वंस इन अ ब्लू मून। डू यू बॉदर माना बार्गेनिंग कंदा हो मां दुकान ते वञी करे 5 डोंट? मां सुनिया बस ठीक है दे दे, इतना है तो इतने का ही दे दे। वंडरफुल यार, तमामु सुठी ॻाल्हि आई आहे। ऐं ॿियो खाधे में छा पसंदि? वेरी इजी टू हैंडल। डू यू कुक? नो नॉट एट ऑल। मूंखे अंडा बॉइल करणु ईंदा आहिनि। मानी बोर्ड मानी छो था पाए? बोर्ड मानी पचायो असां देसी माण्हू भाई, बोर्ड मानी न पचाए कुझु? यू डोंट कुक? नो आई डोंट, आई नेवर कुक। हा हिकु दफ़ो मां चिकन हांडी ठाही हुई, मुंहिंजी भेण जी शादी थी त हुनजी फरमाइश हुई, इन ॻाल्हि खे बि 6 साल थी विया आहिनि। अम्मा ठाहींदी आहे? जी, अम्मी मुंहिंजी इलाही ज़बरदस्त कुक आहे ऐं हर रोज़ु नयूं शयूं असांखे खाइण लाइ मिलंदियूं आहिनि। वेरी गुड। अम्मा करे मार खाधी? बचपन में खाधी, बाबा जी भी खाधी बचपन में जॾहिं नंढे हूंदे। हाणे त ऑफ कोर्स वॾा थी विया आहिनि, ईअं ॻाल्हि तो मेमोरी। मार खाई ॿार सुधरंदो आहे, त तव्हांजा ॿार नथा सुधरनि तव्हां हुनखे मारियो। अच्छा, उनखे अलावा को भला जीअं अक्सर करे जीअं नंढे हूंदे चवंदा अक्सर करे पुछंदा व्हाट डू वांट टू डू इन योर एम, व्हाट इज योर एम इन लाइफ? हां मां टीचर अक्सर एम इन लाइफ इज अ टीचर, कैबिन क्रू। मां कैबिन क्रू ठयम भी पर मूंखे न वणियो। अच्छा, सेड इट न। एनीथिंग यू वांट टू से टू द पीपल दिस एंड ऑफ द शो? एनीथिंग? थैंक यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल। ऐं नाज़रीन हमेशा ख़ुशि रहो, हमेशा सुठो सोचो, सुठो खाओ ऐं घटि ॻाल्हायो, कोशिशि कयो जेको ॻाल्हायो सुठो ॻाल्हायो ऐं हमेशा हिक ॿिए सां गॾु यकजहती सां रहो। Thank you so much for being with us. So nice of you, so kind of you. It was such a wonderful show. So well, inshallah sir, हाणे प्रोग्राम में टाइम थियो पुॼाणी थे, वरी अगले हफ़्ते मिलंदासीं कि नए गेस्ट सां नई कचहरी कंदा हलवाल कंदासीं। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखिजो, असांखे दुआ में रखो ऐं आख़िर में तव्हांजी वीडियो ज़रूरु ॾिजो। सो बाय बाय।